अहिड़ो वन ख़रीद करे आयसि जॾहिं मरी वेंदासीं क़बर मां उथी मैदान महशर ॾांहुं दौड़ंदासीं मैदान महशर मां उथी जन्नत ॾांहुं वञा तॾहिं उहे वण मुंहिंजे इंतज़ार में काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिनखे ज़मानत ॾेई छॾी। ही ख़ुशि थी पंहिंजे बाग़ जे दरवाज़े ते वियो। अंदर उन बाग़ में कोन पियो वञे छो त बाग़ विकामजी चुको। बाग़ जो सौदो जन्नत सां थी चुको। अला इन सिलत अल्लाह गालिया, खबरदार अल्लाह सां सौदो करणो आहे त अल्लाह जो सौदो महांगो आहे। अल्फाज़ इंतहाई घणा क़ीमती हूंदा आहिनि। अरबी जो मक़ूलो आहे जरहुल कलाम अशद मिन जरहिल सिहाम। तव्हां पंहिंजे ज़बान सां जेकॾहिं सुठो ॻाल्हाईंदा त उन सां नतीजो सुठो निकिरंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़बान सां कुछ अल्फाज घटि वधि चई विया त पोइ तव्हांजे ॻाल्हाइण जा ज़ख़म तीरनि जे ज़ख़्म खां बि शदीद हूंदा आहिनि। तीरनि ऐं तलवारनि जा ज़ख़्म एतिरो घाव इंसान खे कोन ॾींदा आहिनि जेतिरा ज़बान मां निकितल अल्फाज कंहिं माण्हू जी दिलि ॾुकाए विझंदा आहिनि। मोहतरम सामीन, अल्फाज जी वॾी अहमियत हूंदी आहे, लफ़्ज़नि जी वॾी क़ीमत हूंदी आहे, पर उहे अल्फाज जॾहिं काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जा हुजनि त पोइ उन्हनि अल्फाज जी क़द्र क़ीमत जो छा अंदाज़ो चइबो। ऐं ख़ासि करे जॾहिं काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे ज़िंदगी जा पछाड़ी वारा अल्फाज हुजनि पोइ उन्हनि अल्फाज जी क़ीमत अञा बि वधी वञे थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे वफ़ात खां पहिरियां जेके अल्फाज चई विया उन्हनि खे असां ऐं तव्हां वसियत रसूलुल्लाह चई सघूं था। असांजे ज़िंदगी में जेकॾहिं को असांजो दोस्त मिट ऐं माइट जेको दुनिया मां वञे ऐं कुछ अल्फाज चवे उन्हनि अल्फाज जी क़द्र क़ीमत छा हूंदी, पर जॾहिं उहे अल्फाज चवण वारो तव्हांजो ऐं मुंहिंजो इमाम काइदे इंसानियत जनाब मोहम्मद रसूलुल्लाह हुजे त पोइ उन्हनि अल्फाज जी अहमियत अञा बि कुछ वधी वञे थी। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पहिरियां कुछ अहिड़ा रुमूज़ात ऐं इशारात हुआ जंहिंमां मुंहिंजो महबूब अरबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह समझी विया त दुनिया मां वञण जो टाइम अची चुको आहे। मिसाल जे तौर ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ानुल मुबारक के महीने में एतकाफ 10 ॾींहं वेंदा हुआ। नबी मोहतरम जे जिंदगी जो आखिरी रमज़ान 20 ॾींहं एतकाफ वही इहो इशारो ॾिनाऊं त मुंहिंजे ज़िंदगी जो आखिरी रमज़ान आहे। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह रमज़ानुल मुबारक के महीने में कुरान करीम जो दौर हिकिड़े दफ़े कंदा हुआ। जिंदगी जे आखिरी रमज़ान में जनाब मोहम्मद रसूलुल्लाह के कुरान जी 2 दफ़ा दोहराई कराई वई ऐं इहो इशारो ॾिनो वियो त तव्हांजे ऐं असांजे आका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे जिंदगी जो इहो आखिरी साल आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कुरान करीम जी सूरह नसर नाज़िल थी। इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह, जॾहिं अल्लाह जी मदद ईंदी, जॾहिं मक्कतुल मुकर्रम फतह थींदो ऐं तूं इंसानियत खे ॾिसंदे त हू अल्लाह जे दीन में टोलनि जा टोला दाख़िल थियनि पिया। फसब्बिह बिहम्दि रब्बिका, ऐं काइनात जा इमाम पोइ पंहिंजे रब जी तस्बीह पढ़ी वठिजां, अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरी वठिजां। इन्नहु कान तव्वाबा, उहो अल्लाह गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे। मोहम्मद अरबी जा सहाबा फरमाईंदा जॾहिं इहा सूरत नाज़िल थी तॾहिं असां समझी वियासीं हाज़ा नायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे वफ़ात जो ॼाण अची वियो आहे। इहा सूरत जॾहिं नाज़िल थी तॾहिं असां ईअं महसूस कयो त मोहम्मद अरबी जे वफ़ात जो इतला असांखे मिली चुको आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात का 9 ॾींहं पहिरियां कुरान करीम जी इहा आयत नाज़िल थिए थी फ़कैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौम यजअलुल विल्दानु शीबा, तव्हां उन ॾींहं खां कीअं बची सघंदा
जेकॾहिं तव्हां इनकार कयो जॾहिं ॿार कोड़ा बणिजी वेंदा। उन ॾींहं जी कैफ़ियत के हिन आयत में बयान कयो वियो। जंहिं ॾींहं जी शिद्दत, जंहिं ॾींहं जे सख़्ती के अल्लाह जा फ़रिश्ता जॾहिं ॾिसंदा तॾहिं उहे बि चवंदा सुब्हानक मा अबदनाक हक़ इबादतिक, ऐं अल्लाह तूं पाक आहीं, असां तुंहिंजी एतिरी इबादत कोन करे आयासीं जेतिरो तुंहिंजे इबादत जो हक़ हो। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह फरमायाई ला इन रजुलन युजर्रु अला वजहिही मिन यौमिन वुलिदा इला यौमिन यमूतु मा तहरमन फी मरज़ातिल्लाहि ला हक़रहु। जेकॾहिं दुनिया जो को माण्हू जंहिं ॾींहुं ही दुनिया में जाओ, जंहिं ॾींहुं ही वफ़ात पाईंदो, पूरी ज़िंदगी अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर जेकॾहिं इनके गियलियो वञे, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर जॾहिं क़यामत जे ॾींहं जे सख़्ती खे ॾिसंदो तॾहिं ही उन ॾींहं जे सख़्तीअ खे ॾिसी पंहिंजे गियल ॾियण वारी ज़िंदगीअ खे हक़ीर सम्झंदो त मूंखे कुझु बि कोन थियो, मूंखे का बि तकलीफ़ कोन आई, मूंखे को बि ॾुख कोन मिलियो। क़यामत जे ॾींहं जी शिद्दत एतिरी इमाम कायनात खे इशारो ॾिनो वियो वफ़ात खां पहिरियां 9 ॾींहं पहिरियां त तव्हांखे अल्लाह ॾांहुं वापसी मोटणो आहे, अल्लाह जे तरफ़ तव्हांखे रुजू करणो आहे। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे ज़िंदगी जे आख़िरी लम्हात में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी जा जेके आख़िरी मराहिल उन्हनि ते असां नज़र जुड़ाई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके माण्हू अॻु में वफ़ात करे चुका हुआ उन्हनि खे अलविदा चवनि पिया। कॾहिं ओ जबल जे दामन में जेके शहीद सुता पिया आहिनि उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत पिया घुरनि। कॾहिं नबी कायनात जन्नतुल बकी जो दौरो पिया कनि, उन कब्रिस्तान में वञी मरी वियल माण्हुनि जे लाइ दुआऊं पिया घुरनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कब्रिस्तान खां वापसी पिया अचनि ऐं उन्हनि मरी वियल इंसाननि जे हक़ में दुआऊं घुरी वापसि पिया अचनि तॾहिं अल्फाज़ छा था चवनि, फरमाई इन्नी क़द इश्तक़्तु इला इख़वानी, मूंखे शौक़ आहे त पंहिंजे भाइरनि सां मिलां। कायनात जा इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह ही ज़िंदगी जा आख़िरी लम्हात कॾहिं ओद जे दामन में सुतल शहीदनि जे लाइ दुआए मग़फ़िरत पिया घुरो, कॾहिं जन्नतुल बकी जे अंदर जेके मदफून माण्हू उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत पिया घुरो। जॾहिं वापसि पिया अचो तॾहिं चवो पिया त आऊं पंहिंजे भाइरनि सां मिलण जो शौक़ रखां। अलहसना इख़वानुका या रसूल अल्लाह, कायनात जा इमाम छा असां तुंहिंजा भाउ कोन आहियूं, असां तुंहिंजा भाउ कोन आहियूं? फरमाया अंतुम असहाबी व इख़वानी अल्लज़ीना लम यातू, तव्हां त मुंहिंजा सहाबा आहियो, तव्हां त मुंहिंजा साथी आहियो, ज़िंदगीअ जा ॾींहं रातियूं गॾु बसर करण वारा सहाबा ऐं साथी मुंहिंजा भाउ उहे आहिनि जेके अञा दुनिया में आया कोन्हे, मुंहिंजा भाउ उहे आहिनि जेके अञा आया कोन्हे। या तू न मिन बादी, मूंखां पोयां ईंदा, जॾहिं आऊं कोन हूंदुसि दुनिया में तॾहिं उहे ईंदा। वयो मिलूं नबी, हुननि जो मूं ते ईमान हूंदो, वलम यरोनी, पर मूंखे ॾिसंदा कोन। मुंहिंजा भाउ त उहे आहिनि जेके मूंखे ॾिसी कोन सघंदा, मुंहिंजे पोयां दुनिया में ईंदा, पर उन्हनि जो ईमान हूंदो त कायनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जंहिं रिसालत के खणी आयो, जंहिं शरीयत के खणी आयो, जंहिं पैगाम के खणी आयो, जंहिं मैसेज के खणी आयो, वो मैसेज हक हो, वो पैगाम हक हो, वो शरीयत हक हुई, वो मंशूर हक हो, वो अकीदो हक हो, वो अमल हक हो। वो कायनात जो इमाम जंहिं पैगाम के खणी आयो वो पैगाम हक। कायनात जो इमाम शौक़ पिया रखनि पंहिंजे भाइरनि सां मुलाक़ात जो, पर जेकॾहिं भाइर बिदती हुजनि, जेकॾहिं भाइर मुशरिक हुजनि, जेकॾहिं भाइर शिरक जी गिलाज़त में मुब्तला हुजनि, वो तव्हांजी ऐं असांजी मुलाक़ात जेका कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सां थियणी आहे, उहा मुलाक़ात कहिड़ी हूंदी? उहा मुलाक़ात कहिड़ी हूंदी
जेकरे असा शिरक जे हालत में हुजूं, मोहम्मद मुस्तफा सा मिलूं, बिदअत जे गिलाज़त में मुब्तला हुजूं, मोहम्मद मुस्तफा सा मिलूं, त पोइ असां जी मुलाकात कायनात जे इमाम सां छा अहमियत रख। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जे आखिरी ॾींहंनि में इहे तब्दीलियूं रोनमा थियूं, इहे इशारात महसूस थिया, जंहिंमां ख़बर पई त मोहम्मद अरबी दुनिया में थोरो टाइम पैगंबर अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बीमारी जो जेको शदीद ॾींहुं हो, ख़मीस जे ॾींहुं इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह इंतहाई घणो मरीज़ थी ऐं बीमार थी। जॾहिं मरज़ शिद्दत अख्तियार करे वियो, कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह ते फिदा थियण वारा परवाना, जान कुर्बान करण वारा सहाबा जंहिं बि ॿुधो त अॼु तव्हांजो कायद मोहम्मद मुस्तफा इंतहाई घणो बीमार आहे, मस्जिद नबवी में उहे दीवाना ऐं परवाना जे शमा ते वार कंदा आहिनि, ईअं मस्जिद नबवी में जमा थियण शुरू थी। मोहम्मद मुस्तफा जी सख्त बीमारी जो ॿुधी मस्जिद नबवी में रोअण जो आवाज़, आहन जो आवाज़, पुकारन जो आवाज़ ऐं इंतहाई घणी आहज़ारी जो आवाज़। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह के ॿुधायो वियो, अल्लाह जा रसूल, जिंदगी में तव्हांजो साथ ॾियण वारा मस्जिद नबवी में मुंतज़िर आहिनि, इंतज़ार पिया कनि। कायनात जे इमाम फरमायो, मूंखे तव्हां हुस्न ॾियो, 5 या 7 साफ़ पाणी जूं जेके मुश्किलूं हुजनि, सांदारियूं, उहे पाणी जूं मुश्किलूं ऐं सांदारियूं साफ़ पाणी जूं मुंहिंजे मथां पलटायूं वञनि। हुस्न ॾिनो वियो, बेहोश थियनि था, वरी पैगंबर अरबी के हुस्न ॾिनो वञे थो, होश में अचनि था, ईअं नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जो रुख कयो। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जॾहिं मस्जिद नबवी में पहुता, जनाब मोहम्मद अरबी आखिरी दफ़ो मिंबर ते आया, आखिरी दफ़ो इन मिंबर रसूल ते अचण वारो तव्हांजो ऐं मुंहिंजो इमाम, हिन कायनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह, जेके अल्फाज चई वियो, ज़बान मां चयल अल्फाज जी वॾी अहमियत हूंदी, पर जॾहिं उहे अल्फाज मोहम्मद रसूलुल्लाह जा हुजनि, उन्हनि अल्फाज जी अहमियत छा हूंदी। फरमायो, उसीकुम बिल अंसार खैरा, मुंहिंजा सहाबा अंसार जी तव्हांखे इबारत करियां। अल्लाह जा रसूल जिंदगी जा आखिरी साह गणियो पिया, आखिरी दफ़ो मिंबर ते अचण जो ऐलान अंसार जी इबारत पिया करियो, इन्हनि जूं कुर्बानियूं त ॿुधायो, इन्हनि जी जिंदगी में जेका कुर्बानी हुजे उन कुर्बानी जो ज़िक्र त करियो। कायनात जे इमाम छा फरमाए, फरमाई, कद कज़ो मा अलैहिम व बक़ियल्लज़ी लहुम, मुंहिंजा सहाबा जेकॾहिं अंसार जी जॾहिं इबारत पियो करियां, इन्हनि जी कुर्बानियुनि जो पुछणु चाहियो था, कद कज़ो मा अलैहिम, जेका जिम्मेदारी मूं मोहम्मद अरबी रखी, उहा जिम्मेदारी अॼु पूरी करे आया। वबक़ियल्लज़ी लहुम, इन्हनि जा हक़ मूं ते रहिजी विया, इन्हनि जा थोरा मूं ते रहिजी विया, इन्हनि जा एहसान आउं मोहम्मद अरबी लाइ कोन सघियसि, उहे एहसान अदा करणा आहिनि, उहे थोरा अदा करणा आहिनि, उहा जेका बक़ाया इन्हनि जी रहिजी वई, उहा बक़ाया ॾियणी आहे। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी जे आखिरी लम्हात में आखिरी दफ़ो मिंबर रसूल ते अची इहे अल्फाज चया, अंसार जी इबारत आहे। अंसार जूं कुर्बानियूं छा हुई? ये अंसार हुए हुआ जे अल्लाह जे दीन ला, अल्लाह जे कलाम ला, मोहम्मद अरबी जे फरमान ला पंहिंजी जान वॾी, पंहिंजो माल वॾी, पंहिंजी जान बि हिननि कुर्बान करे छॾी ऐं पंहिंजो माल बि अल्लाह जे दीन जे लाइ हिननि वक़फ़ करे छॾी। अचो अंसार जे कुर्बानियुनि ते ज़रा नज़र जोड़ाई त इन्हनि अंसार जूं कुर्बानियूं छा हुई। तव्हां ॾिसो,
जंग ओद में 70 सहाबा शहीद थिया हुआ। उहे 70 जनाज़ा इन्हनि अंसारी माहिरनि जे पुटनि ऐं लखते जिगर जा हुआ। बेर मऊना जे मौके ते 70 सहाबा शहीद थियण वारा अक्सर अंसारी सहाबा हुआ। जंग यमामा जे मौके ते 70 सहाबा जा जनाज़ा अक्सर अंसारी सहाबा हुआ, जेके अॼु मस्जिद नबवी में वेही मोहम्मद अरबी जे साखिरी मारी जो ॿुधी आज़ारी ऐं पुकारे रहिया हुआ ऐं बुलंद आवाज़ सां रोई रहिया हुआ त मोहम्मद अरबी तव्हां त वञो पिया, असां जे तव्हां जे लाइ जान ॾियण लाइ तयार हुआसीं। हर मैदान में असांजी कुर्बानी, जॾहिं न दीन खे माल जी ज़रूरत पई तॾहिं बि असां त का घटाई कोन ॾेखारी। ऐं काइनात जे इमाम इहे जानियूं कंहिंजे लाइ निछावर कबियूं, इहो माल कंहिंते निछावर कबो। काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जा आखिरी चयल अल्फाज़ इंतहाई घणी अहमियत रखनि था, इंतहाई घणी अहमियत रखनि था त इन्हनि अंसारियुनि जी तव्हांखे पारत आहे। काइनात जे इमाम अञा ज़रा इन्हनि जी पारत करियो। फरमाया आयतुल ईमान हुब्बुल अंसार, जेकॾहिं मोमिन आहियो त अंसारियुनि सां तव्हांजी मोहबत हूंदी। आयतुल निफाक बुग़्ज़ुल अंसार, मुनाफिक थियण चाहियो था त इन्हनि अंसारियुनि सां भले बुग़्ज़ रखो। मोमिन थियण चाहियो था त अंसार सां मोहबत करियो। जेकॾहिं मुनाफिक थियण चाहियो था त अंसारियुनि सां भले तव्हांजो बुग़्ज़ हुजे। काइनात जा इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि अंसारियुनि जे बारे में तव्हां एतिरी कुझु बारत करे पिया। काइनात जा इमाम इन्हनि जे कुर्बानियुनि ते ज़रा रोशनी त विझो। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा इहे सहाबा जंहिंजे लाइ ज़िंदगी जे आख़िरी लम्हात में उसीकुम बिल अंसार खैरा जा अल्फाज़ मुंहिंजो ऐं तव्हांजो काइद जनाब मोहम्मद रसूलुल्लाह चई वियो। जॾहिं मक्कतुल मुकर्रम फतह पियो थिए, इमाम काइनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह मदीने में आया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने में आया। हिकिड़ो साल सुलह हुदैबिया जे मकाम था वापसी थी आहे। मक्के जा काफ़िर मुशरिक रईस ऐं अॻवान चवनि पिया हिन साल बैतुल्लाह में अची कोन सघंदा, मक्कतुल मुकर्रम में अची कोन सघंदा, आईंदा साल तव्हांखे अचणो आहे। वो आईंदा साल बि अची वियो। मक्कतुल मुकर्रम ॾांहुं नबी अलैहिस्सलाम जे साथ में अचण वारा इहे अंसार मदीना, इहे सहाबा जॾहिं अॼु मक्के में आया तॾहिं इहे सहाबा ॾिसनि था त काइनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे मक्के के छॾे 10 साल गुज़री चुका। अॼु मक्के जूं गलियूं ॾिसी इंतहाई घणो ख़ुशि आहे। अॼु मक्के जे अंदरि पंहिंजा घर ॾिसी ख़ुशि आहे। बैतुल्लाह ते नज़र जोड़ाए इहो ख़ुशि आहे। मक्के जा पहाड़ ॾिसी ख़ुशि पियो थी। अंसार मदीना के हिकिड़ो गम वराए वियो। उहो गम इहो हो त ज़िंदगीअ जा 10 साल असां सां गॾु रहण वारो काइनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जेको मदीने में असां सां गॾु आयो। मता इहे न थिए त वापसी में असां अकेला वञूं, मोहम्मद अरबी असां सां गॾु न हुजे, अलॻि वेही रुअनि था। काइनात जे इमाम फरमाए ऐं अंसार मदीना छा ॻाल्हि आहे? ॿुधाइनि था अल्लाह जा रसूल असांखे हिकिड़ो गम वराए चुको आहे। उहो गम इहो आहे त जॾहिं मदीने मां निकितासीं तॾहिं ख़ुशि हुआसीं त असांजी क़यादत करण वारो काइनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह जा रसूल जॾहिं हिते पहुतासीं
तव्हां जे ख़ुशी के ॾिसूं पिया त तव्हां मके जूं गलियूं ॾिसी ख़ुशि आहियो, बैतुल्लाह के ॾिसी ख़ुशि आहियो, ऐं मके जे अंदरि पंहिंजे आबा व अजदाद जा घर ॾिसी तव्हां जे ख़ुशीअ मां असांखे अंदाज़ो थिए पियो त तव्हां वापसी कोन हलंदा। असां अकेला वेंदासीं, मदीने में अकेला ही असांखे वराए वेंदी। मोहम्मद अरबी छा फरमायो? फरमाया, ए मुंहिंजा अंसार साहबा, मैं अंसार व ममाती अल अंसार। जेसिताईं मोहम्मद अरबी हिन दुनिया में जिंदगी जो आखिरी साह खंदो तव्हां जे विच में, जॾहिं मोहम्मद अरबी दुनिया मां वियो तॾहिं बि तव्हां जे विचां जनाज़ो निकितो। तव्हां ये न समझो त कायनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह तव्हां खे अकेलो छॾे वी। इहा ई वजह हुई जो मुंहिंजो ऐं तव्हां जो इमाम, कायनात जो इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह आखिरी दफ़ो मिंबर ते अची उसीकुम बिल अंसार खैरन जा अल्फाज चवनि। हिननि अंसारियुनि जी तव्हां खे भारत आहे, इन्हनि जूं कुर्बानियूं जानी तौर ते, माली तौर ते इन्हनि माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं। मक्कतुल मुकर्रम फतह थी वियो। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह मक्कतुल मुकर्रम जे फतह जे मौके ते जेको माल गनीमत अता आयो, इहो माल गनीमत अॼु विराइनि पिया। ऐं अल्लाह जो रसूल गॾो गॾु ऐलान कनि पिया त ग़ज़वा हुनैन ते हलणो आहे। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जा सहाबा तैयार थी विया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ही अंसार सहाबा मस्जिद नबवी में वेही मोहम्मद अरबी जे बीमारी जो ॿुधी रोअण वारा सहाबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मौजूद आहिनि। ग़ज़वा हुनैन ॾांहुं हलण जी तयारी मुकमल थी चुकी आहे। हिकिड़ो अंसारी नौजवान उठी बीहे थो, अर्ज़ करे थो, अल्लाह जा रसूल, जॾहिं जान जी ज़रूरत पवे त जान असां ॾियूं, जॾहिं माल जी ज़रूरत पवे माल असां ॾियूं। मक्कतुल मुकर्रम फतह थियो, जेको माल गनीमत अतायो अॼु उन्हनि माण्हुनि खे मिले पियो जेके नवां मुस्लमान थिया। अल्लाह जा रसूल, तव्हां असांजी कुर्बानी खे ॾिसो। वइन सुयूफना तक़्तुरु मिन दिमाइन, असांजे तलवारनि ते अञा रत वियो ई कोन्हे काफ़िरनि जो। असांजूं तलवारूं काफ़िरनि जे रत सां रंगीन लॻियूं पयूं आहिनि। कायनात जा इमाम, माल विराइजण जो वारो अचे तॾहिं वठण वारा ॿिया, जॾहिं माल ॾियण जो वारो अचे त कुर्बानी अंसार ॾियनि, जान ॾियण जो वारो अचे त कुर्बानी अंसार ॾियनि। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे कननि ते जॾहिं ये अल्फाज पइता त अॼु उहे माण्हू जे पूरी ज़िंदगी अल्लाह जे दीन लाइ पंहिंजी जान बि वक़फ़ कई, पंहिंजो माल बि वक़फ़ कयो, उहे माण्हू इहा ॻाल्हि कीअं था कनि? फरमाई, मां हदीसुन बलगनी अनकुम, ओ मुंहिंजा सहाबा, अॼु इहा ॻाल्हि जेका आऊं तव्हां खां ॿुधां पियो, छा ॻाल्हि आहे? अंसारी सभु कायनात जे इमाम जे अॻियां अची विया। अल्लाह जा रसूल, ही त हिकिड़ो नौजवान आहे, ही असां सभिनि जी तर्जमानी कोन पियो करे, ही असां सभिनि जी वकालत कोन पियो करे, असां सभिनि जो मुक़दमो कोन पियो लड़े, ही नौजवान आहे। अल्लाह जे रसूल जे जवानी जे जज़्बात में अची ही कुछ अल्फाज चई वियो। इन्हनि अल्फाज ते ध्यान न ॾिजो। अॼु बि अंसारी साहबा पंहिंजी जान तव्हां ते निचावर कंदा, पंहिंजो माल ॾींदा। कायनात जे इमाम फरमाई, न न, मैदान ते अचो, कुछ ॻाल्हियूं कबियूं, तव्हां बि ॿुधो, ऐं मोहम्मद अरबी बि ॿुधण लाइ तयार आहे। अल्लाह जा रसूल छा था चओ? फरमाया, अलम अजिदकुम ज़ुलालन वहदाकुमुल्लाहु बी, ओ मुंहिंजा अंसार साहबा, छा तव्हां गुमराह कोन हुआ जॾहिं आऊं आयुसि? अल्लाह तव्हां खे हिदायत ॾिनी। रुअनि पिया ऐं चवनि पिया, अल्लाह व रसूलु अमन, अल्लाह उनजे रसूल जा असां ते एहसान आहे। कायनात जे इमाम फरमायो, अलम अजिदकुम फुकरा फअगनाकुमुल्लाहु बी,
छा तव्हां गरीब कोन हुआ? तव्हां मूंसां गॾु कॾहिं बदर जे मक़ाम ते हलिया, कॾहिं ओद जे मक़ाम ते, कॾहिं फतह मक्का जे मक़ाम ते, कॾहिं हुनैन जे मक़ाम ते, कॾहिं तबूक जे मक़ाम ते, मुख़्तलिफ़ जंगियुनि में तव्हां हलिया, माल गनीमत मिलंदो आयो। ऐं अंसार सहाबा खे ॾींदो आयसि, तव्हां शाहूकार थी विया, रुअनि पिया ऐं चवनि पिया अल्लाह व रसूल अमन, अल्लाह ऐं उनजे रसूल जा असां ते वॾा छोरा आहिनि। कायनात जे इमाम फरमाई, तव्हां बि मूंखे चई सघो था अल्लाह जा रसूल तव्हां जे अॻियां छा ॻाल्हायूं, तव्हांखे छा चऊं? फरमाई तव्हां मूंखे चओ। कायनात जा इमाम जंहिं मक्के मां तो हिजरत कई, उन ॾींहुं उतां चला वतन करण वारा, मक्के मां हिजरत ते मजबूर करण वारा तुंहिंजा पंहिंजा हुआ, के धारियात कोन हुआ, तुंहिंजा पंहिंजा हुआ। जंहिं तोखे मजबूर कयो त मक्के खे छॾे वञ। कायनात जा इमाम मदीने जे जबलनि ते बि असांजे पोरनि तुंहिंजो इस्तक़बाल कयो हूंदो, असांजे नौजवाननि तुंहिंजो इस्तक़बाल कयो हूंदो, असांजे माहिरनि भेनरनि अणतनि तुंहिंजो इस्तक़बाल कयो हूंदो। छा उहे अल्फाज़ तोखे विसरी विया जॾहिं तूं सनियतुल वदा जे चोटी खां लथे पे, मदीने में तुंहिंजी दाख़िला थी पे? कायनात जा इमाम उन ॾींहुं इहे अल्फाज़ चवण वारा केरु हुआ? तलाल बदर अलैना मिन सनियतुल विदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि मिन दाई। चोॾहीं रात जो चंड सनियतुल विदा खां तुलू थियो आहे, अल्लाह जो शुक्र असां ते वाजिब थी चुको आहे। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह के उन टाइम ते चवनि पिया अल्लाह जा रसूल, असां ईअं कोन चवंदासीं अल्लाह व रसूल अमन, असां ईअं चऊं था त अल्लाह ऐं उनजे रसूल जा असां ते वॾा छोरा आहिनि। फरमाइनि जेकॾहिं ईअं चओ था त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वठो। फतह मक्का जे मौक़े ते जेको माल मूं 9 मुस्लमाननि में विरायो, अतज़हबून अन्नासु इला बुयूतिहिम बिल इबिल वल गनम, जॾहिं माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं वेंदा तॾहिं उठ ऐं बकरियूं काहे वेंदा। वतज़हबून इला बुयूतिकुम बिमुहम्मद रसूलुल्लाह, जॾहिं तव्हां पंहिंजे घरनि ॾांहुं वेंदा तॾहिं मोहम्मद अरबी तव्हां सां गॾु हूंदो। तव्हां ख़ुशि कोन आहियो त कायनात जो इमाम तव्हां सां गॾु हुजे? ऐं तव्हांखे इहो ॿुधायां थो लौलल हिजरत लकुंतु इमरान मिनल अंसार, जेकॾहिं आउं मुहाजिर थी मके मां न अचां हा त आउं बि तव्हां जहिड़ो अंसारी हुजां हा, जेको मके मां अचण वारनि जी ख़िदमत करियां हा। ओद जे मक़ाम ते, बदर जे मक़ाम ते, मऊना जे मक़ाम ते, यमामा जे मक़ाम ते कुर्बानी ॾियण वारो आउं तव्हां सां गॾु हुजां। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह हिन दीन इस्लाम ते पंहिंजी जान निछावर करण वारनि, माल निछावर करण वारनि सहाबा जी ज़िंदगी जे आख़िरी लम्हात में पारत कंदे विया दुनिया। उसीकुम बिल अंसारी खैरा, इन्हनि अंसार जी तव्हांखे पारत। अल्फाज जी केतिरी अहमियत आहे, अल्फाज जी केतिरी क़ीमत आहे। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे इन्हनि सहाबा जे ज़िंदगी ते अञा ज़रा नज़र जोड़ायूं त इन्हनि जूं कुर्बानियूं छा हुई। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे इन्हनि अंसार सहाबा जे कुर्बानियुनि जी दास्तान ख़त्म कोन थींदी। मुंहिंजे ऐं तव्हांजे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जेके अल्फाज जा आख़िरी दफ़ो, इहे अल्फाज के मामूली कोन हो, इन्हनि अल्फाज जी माना हुई, इन्हनि अल्फाज जो वॾो मक़सद हो, छो त इन्हनि अंसार जूं वॾियूं कुर्बानियूं। हिकिड़े दफ़े इहे ई अंसार मदीना कायनात जे इमाम जे अॻियां आया। अल्लाह जा रसूल हिकिड़ो मुतालबो खणी आया आहे। अल्लाह जे रसूल फरमाई, अॼु जेको मुतालबो कंदा ऐं मोहम्मद मुस्तफ़ा दुआ घुरंदुसि, तव्हांजो मुतालबो पूरो थींदो। ज़मानत मिली वई, गारंटी मिली वई, वारंटी मिली वई त तव्हांजो मुतालबो पूरो थी। अंसार मदीना मुतालबो पानी जो खणी आया त मदीने में पानी जी किल्लत आहे, पानी जी खोट आहे, दुआ घुराईंदासीं त पानी असांखे मिली वञे, असांजा बाग, असांजा फसल, असांजूं नहरूं, ही सभु कुझु आबाद थी वञे। कायनात जे इमाम जे अॻियां आया। जॾहिं अॼु गारंटी ॿुधाऊं, जॾहिं अॼु ज़मानत ॾेई छॾी
मोहम्मद अरबी त जेकी घुरंदा वो अज कबूल थींदो। पाण में अलग थी मीटिंग कन था। एकड़ो अंसारी नौजवान सलाह दे दो त एड़ो सवाल करियो जे सवाल जो ताल्लुक आखिरत सां हुजे। दुनिया जी जिंदगी थोड़ी आहे, खत्म थी वेंदी। आखिरत जी जिंदगी जो सवाल छो त मोहम्मद अरबी नबूवत वारी ज़बान मां ज़मानत ॾेई चुको आहे। सवाल छा कयूं? पानी जो मुतालबो भुलिजी विया, मदीने जा बाग भुलिजी विया, चश्मा भुलिजी विया, नेहरू भुलिजी विया। मुतालबो इहो कायनात जा इमाम दुआ घुरो असांजा गुनाह माफ़ थी। इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह दुआ जे लाइ हथ बुलंद कया, अल्लाहुम्मा ग़फिर लिल अंसार, ऐ मुंहिंजा अल्लाह हिननि अंसारी जा गुनाह माफ़ कर। वरी सवाल कयूं असांजे पुटनि जे हक़ में दुआ, कायनात जे इमाम दुआ घुरी, अल्लाहुम्मा ग़फिर लि अबनाइल अंसार, ऐ मुंहिंजा अल्लाह अंसारी जे पुटनि जा गुनाह माफ़ कर। वरी सवाल असांजे पोटनि जे हक़ में दुआ, कायनात जे इमाम दुआ घुरी, अल्लाहुम्मा ग़फिर लि अबनाइल अंसार, ऐ मुंहिंजा अल्लाह अंसारी जे पोटनि जा गुनाह माफ़ कर। वरी सवाल कायनात जा इमाम असांजे गुलामन खादमन नौकरन जे हक़ में दुआ घुरो, कायनात जे इमाम दुआ घुरी, अल्लाहुम्मा ग़फिर लिल अंसार वल अबनाइल अंसार वल अबनाइल अंसार वल मवालिल अंसार, ऐ मुंहिंजा अल्लाह अंसारी जा गुनाह माफ़ फरमाए, अंसारी जे पुटनि जा गुनाह माफ़ फरमाए, अंसारी जे पोटनि जा गुनाह माफ़ फरमाए, अंसारी जे खादमन गुलामन ऐं नौकरन जा गुनाह माफ़ फरमाए। इन्हनि माण्हुनि जूं कुर्बानियूं हुयूं। तॾहिं कायनात जे इमाम इहे अल्फाज़ चया जिंदगी जे आख़िरी लम्हात में त हे माण्हू ज़िम्मेदारी पूरी करे आया आहिनि, इन्हनि जी बक़ाया रहिजी वई आहे। इन्हनि जूं कुर्बानियूं छा हुयूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इन्हनि अंसारियुनि मां हिकिड़ो अंसारी सहाबी हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो नालो आहे। कायनात जे इमाम जे अॻियां मुक़दमो खणी आयो। ॿ सहाबी पाण में विड़ी आहे। हिकिड़ो सहाबी अल्लाह जे रसूल खे चवे थो, अल्लाह जा रसूल मुंहिंजो पूरो बाग आहे, हिन सहाबी जो हिकिड़ो वण आहे। जॾहिं ही पंहिंजे हिकिड़े वण लाइ मुंहिंजे बाग में ईंदो आहे तॾहिं मूंखे तकलीफ़ थिए थी। अल्लाह जा रसूल हिनखे चओ त इहो वण मूंखे विकिणी। कायनात जे इमाम फरमाई त इहो वण हुनखे विकिणी ॾे जे तुंहिंजे पाड़ेसरी खे तकलीफ़ न थिए। हुन चयो अल्लाह जा रसूल आऊं महज़रत कयां थो छो त मुंहिंजो गुज़ारो बि हिन वण ते आहे, आऊं विकिणी नथो सघां। कायनात जे इमाम फरमायो ऐं शख़्स इहो वण जे करे ॾींदे आऊं मोहम्मद अरबी नबूवत वारी ज़बान मां चवां थो जन्नत जे वण जी ज़मानत ॾियां थो, जन्नत जे वण जी ज़मानत। हिकिड़ो अंसारी सहाबी इहा ॻाल्हि ॿुधे पियो त जन्नत जे वण जी ज़मानत। अल्लाह जा रसूल इहो वण जेकॾहिं आऊं ख़रीद करे ॾियां त इहा ज़मानत मुंहिंजे लाइ थींदी या न? कायनात जे इमाम फरमाई जेकॾहिं इन वण खे तो ख़रीद करे ॾिनो, हे ॿई पाण में राज़ी थी विया जेके पाण में विड़ियो वेठा आहिनि। जेकॾहिं इहे ख़ुशि थी विया ऐं मोहम्मद मुस्तफ़ा नबूवत वारी ज़बान मां चवां थो जन्नत जो वण तोखे थो मिले। इहो अबू दरदा को मामूली इंसान कोन, इन जो पूरो बाग जंहिं बाग जो उते मिसाल हलंदो हो त अहिड़ो बाग आहे कोन को, इन जहिड़ी खजूर किथे मिले ई कोन थी, इन बाग जहिड़ो मिठो पाणी किथे मिले ई कोन थो। जंहिं बाग में खजनि जा 600 वण हुआ। उन शख़्स खे सॾई फरमाई 600 वणनि वारो मुंहिंजो बाग तो ॾिठो आहे, उनजो मिठो पाणी तूं वाक़िफ़ आहीं, उनजे खजनि खां तूं वाक़िफ़ आहीं, ज़रबुल मसल बाग आहे, सॼो बाग तोखे ॾियां थो, हिकिड़ो वण मूंखे हिकिड़ो वण मूंखे ॾे। उहो वण ॾियण जे लाइ तयार थी वियो। हिन 600 वणनि वारो बाग ॾेई, 600 वणनि वारो बाग ॾेई कायनात जे इमाम खे फरमाई अल्लाह जा रसूल हे ॿई माण्हू हाणे आउं राज़ी करे वेंदुसि। 600 वण ॾेई उहो हिकिड़ो वण जन्नत वारो अॼु वठी आयो आहियां। कायनात जा इमाम ज़मानत ॾियो, ख़ुशी मिली वञे त जन्नत जो वण ख़रीद करे चुको आहियां। इहो बाग त तेसि ताईं हूंदो जेसि ताईं ज़िंदा हूंदासीं। ज़िंदगी 60 ऐं 70 साल जी महिमानी आहे, इन खां पोइ त कुझु बि कोन हूंदो। ऐं अहिड़ो वण ख़रीद करे आयसि जॾहिं मरी वेंदासीं
कबर मां उठी मैदान महशर ॾांहुं दौड़ंदासीं, मैदान महशर मां उठी जन्नत ॾांहुं वञा तॾहिं उहे वण मुंहिंजे इंतज़ार में। काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिनखे ज़मानत ॾेई छॾी। ही ख़ुशि थी पंहिंजे बाग जे दरवाज़े ते वियो, अंदर उन बाग में कोन पियो वञे, छो त बाग विकामजी चुको, बाग जो सौदो जन्नत सां थी चुको। अला इन सिलत अल्लाह गालिया, खबरदार अल्लाह सां सौदो करणो आहे त अल्लाह जो सौदो महांगो आहे। 600 वण ॾियणा पइजी विया, हिकिड़ो वण ख़रीद करणो पियो, छो त सौदो आम माण्हू सां न पर रब्बुल आलमीन सां सौदो हो, सौदो महांगो। काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जो इहो साहबी बाग जे दरवाज़े ते भी पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजा बच्चा जेके बाग में कुछ टाइम पहिरियां छॾे आयो, उन्हनि खे सॾियो करे ओखरोजी या उम्मे दादा मिनल हदीका, ऐं उम्मे दादा बाग मां ॿाहिरि हली। उम्मे दादा जे घरवारी जो नालो हो उम्मे दादा। इन बाग मां ॿाहिरि निकिरी अच, बाग जो सौदो थी वियो, इहो बाग मूं विकिणी छॾियो, इन बाग जो वापार थी वियो। आउं नथो चाहियां जंहिं शइ जो वापार थी वञे वरी अंदर अची वञा, लिहाज़ा तूं ॿाहिरि निकिरी अच, आउं हिन दरवाज़े ते बीह तुंहिंजो इंतज़ार। बीबी उम्मे दादा जॾहिं ॿाहिरि आई, अंसारी औरत जो ईमान बि ॾिसो, मुंहिंजे ऐं तव्हांजे क़ाइद जनाब मोहम्मद रसूलुल्लाह अल्फाज के खाली कोन चया हुआ, अल्फाज जी वॾी अहमियत हूंदी आहे। या बीबी उम्मे दादा फरमाए थी, अबू दादा आउं तुंहिंजी घरवारी आहियां, इन सौदे जो राज़ मूंखे बि ॿुधाए। मूंखे यकीन आहे अबू दादा तो जिंदगी में जेतिरो बि वापार कयो तो कॾहिं नुक़सान कोन कयो। अॼु बि तुंहिंजे वापार ते, तुंहिंजे इन सौदे ते मूं उम्मे दादा खे यकीन आहे त तूं नुक़सान कोन करे आयो हुजे, पर मूंखे बि इन जो राज़ त ॿुधाए त इहो वापार कीअं थियो, सौदो घणे में थियो। बीबी उम्मे दादा खे ॿुधाई त जन्नत जो हिकिड़ो वण ख़रीद करे, जन्नत जो हिकिड़ो वण ख़रीद करे आयसि। बीबी उम्मे दादा थी चवे, बख बख सालिक मालू रायुल, वाह वाह शाबाश हुजे अबू दादा, इहो सौदो कामयाब आहे। 600 वण ॾेई हिकिड़ो वण ख़रीद करे आए, सौदो मंज़ूर आहे, वापार मंज़ूर आहे। अबू दादा मुबारकबाद हुजे तव्हांजे मुंहिंजे आका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जेके आख़िरी अल्फाज चया, उन्हनि अल्फाज जी वॾी क़द्र क़ीमत। उसीकुम बिल अंसार खैरा, इन्हनि अंसार जी तव्हांखे पारत थो करियां, ये अंसारी पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करे आया, इन्हनि जा हक़ रहिजी विया। अचो अञा इन्हनि माण्हुनि जे ज़िंदगी ते रोशनी विझंदा हलूं। इन्हनि अंसारी साहबा मां अबू तला अंसारी, क़ुरान जी आयत नाज़िल थी, लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, क़ुरान जी आयत नाज़िल थी ढंग थी। इहो साहबी अल्लाह जे रसूल वधायो, फरमाए अल्लाह जे रसूल बैरोहा जे मकाम ते मुंहिंजो बाग तव्हांखे बि मालूम आहे, उहो बाग अल्लाह जे नाले ते वक़फ़ आहे। काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो, अबू तला इहो बाग पंहिंजे चाचे जा जेके पुट आहिनि, तुंहिंजा सौत आहिनि, गरीब ऐं मिस्कीन आहिनि, उन्हनि में वक़फ़ करे छॾ, अल्लाह ताला तोखे अजर ऐं सवाब ॾींदो। हज़रत अबू तला अंसारी रज़ी अल्लाह ताला जो जंहिंजे बारे में काइनात जे इमाम फरमाई, अबू तला अकेलो मैदान जिहाद में भी गजगोल करे, बे पासे 1000 माण्हू अची वञनि, अबू तला जी गजगोल मैदान जिहाद में भारी। वो अबू तला जॾहिं काइनात जे इमाम वटि महिमान अची वियो, मोहम्मद अरबी पंहिंजे घरवारी ॾांहुं नियापो मोकिलियो त जेकॾहिं का शइ खाइण लाइ हुजे, मोहम्मद अरबी वटि महिमान आहे। सभिनी घरनि मां जवाब आयो, अल्लाह जा रसूल का बि शइ कोन्हे। हज़रत अबू तला उथी बीठो, अल्लाह जा रसूल इहा महिमानी आउं कंदुसि, इन महिमान जी ख़िदमत मुंहिंजे हवाले कयो। काइनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे इन मेहमान के वठी वियो, पंहिंजे घरवारी के चई का शइ खाइण लाइ हुजे, मुंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जो मेहमान वठी आयो। फरमाई कुझु बि कोन्हे,
नंढनि ॿारनि जे लाइ मानी जा कुछ भोर ऐं टुकर पियल आहिनि। फरमायो उहे आणे ॾिजां मोहम्मद अरबी जे मेहमान के खुश करनि। जॾहिं सुबुह जे टाइम ते वियो कायनात जे इमाम फरमाई अबू तला जेका तो रात मेहमान जी मेहमानी कई अल्लाह खुश थी वियो। अल्लाह खुश थी वियो उन मेहमानी का जेका तो मेहमान जी मेहमानी कई। कायनात जे इमाम खाली ये अल्फाज को चया हुआ त अंसार जी तव्हां खे पार अचो इन अंसार जे जिंदगी ते अञा बि रोशनी विझनालू त इन्हनि जूं कुर्बानियूं छा। कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह इशा जी नमाज पढ़ी वेठा आहिनि। नबी अलैहिस्सलाम अंसार साहबा के चवनि था त क़ुरान करीम जे अंदर पर्दे जूं आयतूं नाज़िल थियूं आहिनि त तव्हां पंहिंजे मायरनि भेनरनि घरवारियुनि के पर्दे जो हुकुम ॾियो। अंसारी औरतूं जेके मोहम्मद अरबी सां गॾु जमात में अची नमाज अदा कंदियूं हुयूं इहे अंसारी औरत मोहम्मद अरबी जे पैगाम के ॿुधनि थियूं, इन ॻाल्हि के ॿुधनि थियूं, इन मैसेज के ॿुधनि थियूं। अंसारी साहबा वापसी पंहिंजे घरनि में विया त अॼु मोहम्मद अरबी पंहिंजे नबूत वारी ज़बान मां चयो त तव्हां पंहिंजे मायरनि भेनरनि ऐं घरवारियुनि के पर्दे जो हुकुम ॾियो छो त क़ुरान में पर्दे जो आयतूं नाज़िल थियूं। पूरी रात जे अंदर अंसारी औरतन एक ॿिए खां चादरूं कयूं, मशीननि ते उन्हनि जी सिलाई थी। जंहिं वटि चुनियूं ऐं चादरूं कोन हुयूं उन्हनि खे चादरूं ॾिनियूं वयूं। जॾहिं फजर जी नमाज़ पढ़ण आयूं त सभु बाहिजाब हुयूं, सब पर्दे में हुयूं। मोहम्मद अरबी जे फरमान ते अमल करण वारा जेकॾहिं अंसार साहबा हुआ त ये अंसारी मायरूं भेनरूं ऐं धीअरूं के पोइते कोन हुयूं। इन माण्हुनि जूं कुर्बानियूं हुयूं अल्लाह जे दीन ला, हिन इस्लाम ला, अल्लाह जे हिन क़ुरान ला, हिन दीन इस्लाम ते। कॾहिं कॾहिं अहिड़ो टाइम अची वेंदो आहे जो कॾहिं माल जी ज़रूरत पवंदी मुसलमानो पोइते कोन्हे हटणो, कॾहिं जान जी ज़रूरत पवंदी पोइते कोन्हे हटणो छो त असांजे इस्लाम जी असांजे सलफ जी इहा तारीख़ रही आहे। कद कज़ौ मा अलैहिम वबकी अल्लज़ी लहुम जिम्मेदारी पूरी करे आया बकाया रहिजी वई उहा बकाया तव्हां खे अदा करणी। त अल्फाज़ जी वॾी अहमियत हूंदी आहे, वॾी क़ीमत हूंदी आहे। मुंहिंजा मोहतरम सामीन अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम जे लाइ पंहिंजी जान पंहिंजो माल ऐं कुर्बानियूं पेश करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दवाना इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।